अस्सलाम वालेकुम हमारे सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई ख़बर शामिल कंदासीं। सखर मत कोरोना वायरस सखर जे शहरीअ में ज़ाहिर थियण बाद खेसि गंबड़ अस्पताल मोकिलियो वियो। न्यूबिड सखर जो रवासी जाज़ अहमद खे कुछ तकलीफ़ थी, जंहिं करे ब्लड बैंक निजी अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि चेकअप करण बाद कोरोना वायरस जी तस्दीक कई, जंहिंखे फौरन गंबड़ आइसोलेशन मुंतकिल कयो वियो। अहिड़ी तस्दीक बाद मरीज़नि ऐं अमले में खौफ पखिड़िजी वियो। अस्पताल जे मेन गेट ते माण्हुनि जी अच वञ ते पाबंदी लागू कई वई ऐं पूरे अस्पताल अंदर स्प्रे करायो पियो वञे। ऐं ख़बर शामिल कंदासीं जरवार मां त जरवार लगोट बानो खुश्क जो रवासी ॿिन्ही जॻहनि खां माज़ूर राशन लाइ परेशान वस्त वारनि खे अपील। जरवार जे ॻोठ बानो खुश्क जो रवासी मुश्ताक खुश्क घर जो वाहिद फर्द आहे जेको मज़दूरी करे पंहिंजो ऐं पंहिंजनि ॿारनि जो पेट पालींदो हो। हिन वक़्तु शुगर जे मर्ज़ सबबि ॿिन्ही जॻहनि खां माज़ूर थी वियो आहे। लॉकडाउन सबबि राशन पाणीअ लाइ परेशान बणियल आहे। हिन वस्त वारनि खे अपील कई आहे त संदसि मदद कई वञे। ख़बर शामिल कंदासीं जरवार मत हयात पिताफी लगोट अहमद फारूकीअ में गरीब औरतनि राशन न मिलण ते एहतजाज कयो। उन मौके ते औरतनि ॿुधायो त लॉकडाउन सबबि असां ऐं असांजा ॿार फाका कशीअ जो शिकार आहिनि। चूंडियल नुमाइंदनि पारां असांजी का बि सार नाहे लधी वई। औरतुनि जो वधीक चवणो त इलेक्शन वक़्तु सभु सरदार वोटनि लाइ गॾु थींदा आहिनि, पर हिन ॾुखे वक़्त में असांजी सार लहण वारो को बि नाहे। हिननि सैद मुराद अली शाह ऐं ॿियनि वस वारनि खे संदसि सार लहण जी अपील कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट